Welcome to Time News Studios. You are watching 9 p.m. Bulletin. पाकिस्तान ऐं ईरान विच में वापार ऐं सीड़पकारी समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़। तेहरान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान जी मुलाक़ात बाद गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। वज़ीर आज़म चयो आहे त ईरान सां पुराणनि लाॻापनि खे वधाइण जो फ़ैसिलो कयो आहे। ख़िते में अमन चाहियूं था ऐं अमन लाइ ॻाल्हियुनि जी कोशिश जारी रखी वेंदी। असां भारत सां कश्मीर ऐं पाणी समेत समूरा तकरार ॻाल्हियुनि वसीले हल करण लाइ तयारु आहियूं, पर भारत जारिहाणो रवैयो जारी रखणु घुरे थो त असां मुल्क जो दिफ़ा कंदासीं। भारत मुंहिंजी आछ मञे थो त असां ॾेखारींदासीं त सची नियत सां अमन चाहियूं था। ईरानी सदर चयो त ॿिन्ही मुल्कनि में सदियुनि खां सक़ाफ़ती ऐं तारीख़ी लाॻापा आहिनि। असां इन ॻाल्हि ते यकीन रखूं था त ॿिन्ही मुल्कनि जे सरहदुनि ते दहशतगर्द सरगर्मियूं न थियणु घुरिजनि। उन लाइ सरहदी इलाइक़नि में सहकार खे हथी वठाइण जी ज़रूरत आहे। पाक फ़ौज जी हर मुमकिन मदद कंदासीं। इहा रुॻो फ़ौज न पर मुल्क जी ज़रूरत आहे। बजट में पघारदार तबिके ते टैक्स जो भार घटाइण जी कोशिश कई वेंदी। असांखे मुआशी महाज़ ते बि क़ौमी ॿधी जी ज़रूरत आहे। नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त भारत IMF जो कर्ज़ डिरेल करण जी कोशिश कई, पर पाकिस्तान IMF जा समूरा हदफ़ पूरा कया। पाकिस्तान हदफ़ पूरा न करे हा त ॾुखियाऊं थियनि हा। IMF सां हलंदड़ हफ़्ते बि वर्चुअल ॻाल्हियूं जारी रहंदियूं। सिविल मिलिट्री पघारनि जे हवाले सां फ़िलहाल को बि फ़ैसिलो न थियो आहे। मोरो वाक़े में मारिजी वियल ॿ ॼणा पंहिंजनि जी फायरिंग जो शिकार थिया हुआ। हुकूमत ताक़त बदिरां संजीदगी ऐं ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो। एहतजाज में परॾेही ऐं शरपसंद बि शामिल हुआ। बुटूं ॿधल माण्हुनि धमाकेदार मवाद सां घरू वज़ीर जे घर ऐं कंटेनर्स खे बाहियूं ॾिनियूं। सिंध जे सीनियर वज़ीर जी मोरो वाक़े ते प्रेस कॉन्फ्रेंस। सूबाई वज़ीर मोरो वाक़े जूं कुझु वीडियोज़ बि हलाए ॾेखारियूं। शर्जील मेमून चयो आहे त बंदिश पियल तंज़ीम जे सरबराह 20 मई ते मोरो में एहतजाज जो सॾु ॾिनो हो। पुलिस कोशिश कई त एहतजाज न थिए, पर उन में ॾंडा बरदार ऐं शरपसंद बि शामिल हुआ। शरपसंदनि जे हमले में 8 अहलकार ज़ख़्मी थिया। एहतजाज में अहिड़ा बि माण्हू शामिल हुआ जेके मक़ामी ॿोली न ॻाल्हाए रहिया हुआ। इंतिज़ामिया, क़ौम परस्त अॻवान, मज़हबी अॻवान ऐं वकीलनि जे ॻाल्हाइण बावजूदि मारिजी वियलनि जे वारिसनि लाश वठण खां इनकार कयो हो। मक़ामी अदालत फ़ैसिलो ॾिनो हो त वारिस लाश नथा वठनि त समाजी कारकुननि जी मौजूदगी में दफ़नाए वञनि। शर्जील मेमून चयो त ॿियनि क़ौम परस्त पार्टियुनि सां नज़रियाती इख़्तिलाफ़ थी सघनि था, पर हुननि तशदुद जो दग न वरितो आहे। सिंध जी रिवायत नाहे त घरनि ऐं गाॾियुनि खे बाहियूं ॾिनियूं वञनि। SSP नौशरो फिरोज़ खे हटाइण जो सबबु इंतिज़ामी मसइलो ऐं कोताही हुई। हिकु सवाल ते शर्जील मेमून चयो त लॻे थो कादिर मक्सी बि सोशल मीडिया जे ख़बरुनि ते सॾु ॾिनो आहे। खेसि गुज़ारिश कंदसि त सॾु वापसि वठे। नौशरो फिरोज़ जे सेशन जज इरफान लग़ारी जे लाश जी तदफ़ीन बाबति अदालती हुकुम जी ग़लति तशरीह ते SSP नौशरो फिरोज़ बशीर अहमद बिरोही खे शोकास नोटिस जारी करे छॾियो। नोटिस में सेशन जज चयो आहे त अदालती हुकुम में सख़्ती सां हिदायत कई वई त इरफान लग़ारी जो लाश वारिसनि हवाले कयो वञे या कंहिं समाजी इदारे मार्फत ॾिनो वञे। बज़ाहिर तव्हां ॼाणी वाणी अदालती हुकुम ते अमल न कराए सघिया। अहिड़ो को बि रिकॉर्ड पेश न कयो जंहिं में वारिसनि पारां लाश वठण खां इनकार जो ज़िक्र थियल हुजे। अदालत लाश खे लावारिस करार न ॾिनो ऐं नई पुलिस खे इजाज़त ॾिनी त वारिसनि जी मर्ज़ी बिना दफ़नाए वञे। SSP खे जारी नोटिस में लिखियो वियो त अदालती हुकुमनि जी भञकड़ी ऐं क़ानूनी इख़्तियार उरांघण ते छो न तव्हां ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। अदालत SSP खे नोटिस जो जवाबु ॾियण लाइ 29 मई ते ज़ाती तौरु पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। पाकिस्तान में इंसानी हक़नि जी कमीशन पारां मोरो वाक़े ते ॻणती ज़ाहिर। HRCP बयान जारी कंदे चयो आहे त सिंध में केनालनि ज़मीनूं लीज़ ते ॾियण ऐं गुम थियल माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज कया विया। मोरो में मारिजी वियलनि जी पुलिस जे पहिरे में तदफ़ीन ऐं मुज़ाहिरीन ख़िलाफ़ कार्रवाई ॻणती जोगी ॻाल्हि आहे। मोरो वाक़े जी जल्द शफ़ाफ़ ऐं अणधुरी जांच कराई वञे। PTI बानी चयो आहे त पार्टी वॾी तहरीक जी तयारी करे हाणे माण्हुनि खे इस्लामाबाद न घुराईंदुसि, पर सॼे मुल्क में तहरीक हलाई वेंदी। अलीमा ख़ान जूं अडियाला जेल में PTI बानी सां मुलाक़ात बाद ॻाल्हियूं। अलीमा ख़ान चयो आहे त मुलाक़ात में बानी चयो पार्टी में विकेट जे ॿिन्ही पासे खेॾंदड़नि लाइ का बि जाइ न आहे। भले सॼी ज़िंदगी जेल में रखियो वञे, पर हू कंहिंजे आॾो न झुकंदो। अलीमा ख़ान मौजिब बानी ॿुधायो त खेसि जेल में आम क़ैदनि वारा हक़ बि नथा ॾिना वञनि। ज़ाती डॉक्टर्स खां तिबी मुआइनो नथो करायो वञे। 8 महीननि में रुॻो हिकु दफ़ो पुटनि सां ॻाल्हायो वियो। पार्लियामेंट में ईंदड़ पार्टी में आज़ाद उम्मीदवार शामिल थी सघनि था, पर जेका सियासी पार्टी पार्लियामेंट में ई न हुजे उन में आज़ाद उम्मीदवार कीअं शामिल थी सघनि था। तंहिं करे सुन्नी इतिहाद काउंसिल मख़सूस सीटुनि जे हक़दार न आहे। सुप्रीम कोर्ट जे आइनी बेंच जे जजिस जा रिमार्क्स। जस्टिस अमीनुद्दीन जे सरबराही में आइनी बेंच मख़सूस सीटुनि बाबति केस जी ॿुधणी हलाई।
जस्टिस जमाल रिमार्क्स ॾींदे चयो त सुन्नी इतिहाद काउंसिल मख़सूस सीटुनि जे हक़दार न आहे। अदालत ॿुधनी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। सुन्नी इतिहाद काउंसिल जो वकील दलील ॾींदो। इस्लामाबाद हाई कोर्ट के जजिस के ट्रांसफर वाले अमल में 4 अदालती फॉरम्स का राय वरती वही। 2 हाई कोर्ट से चीफ जस्टिस और चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान राय ॾिनी। एक जज के ट्रांसफर के अमल में चयन फॉरम से अदलिया की शमूलियत होंगी है। जेकॾहिं कंहिं एक फॉरम ते भी इनकार किया वञे तो त जज जो ट्रांसफर नथो थी सके। जेकॾहिं ट्रांसफर थियण वारो जज इनकार करे तो त उहो अमल रुकजी वेंदो। सुप्रीम कोर्ट की आईनी बेंच जा इस्लामाबाद हाई कोर्ट में जजिस सीनियरिटी और ट्रांसफर बाबत दरख्वास्तुनि ते ॿुधणी दौरान रिमार्क्स जस्टिस मोहम्मद अली मज़हर की सरबराही में 5 रुकनी बेंच ॿुधणी हलाई। कराची बार के वकील फैसल सिद्दीकी जा दलील मुकम्मल थियण बाद ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान अवान दलील ॾींदो। गंबट भरसा गोठ खानड़ नारेजो में पुरानी दुश्मनी तो नौजवान कतल। हथियाबंद घर ॿाहिरियां बीठल नौजवान शकील अहमद नारेजो ते फायरिंग करे फरार। पुलिस अस्पताल में पोस्टमार्टम बदिरां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो। पुलिस चवण है तो नौजवान जो पंहिंजी बिरादरी के माण्हुनि सां तकरार हलंदड़ हो, जंहिं तां वाक़ियो पेश आयो। पुलिस जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ तहरुक न वरितो। सखर में पसंद की शादी कंदड़ नारी गोलियों हणी मरणी। सिंध हाई कोर्ट बेंच सखर हाज़िरी ते आयल रुखसाना ज़ाल इरफान के जवाबदारनि गोलियों हणी ज़ख्मी कयो। पुलिस जवाबदार गुलाम कादिर के गिरफ़्तार करे वरितो। पुलिस चवण है तो जवाबदार नारी रुखसाना जो चाचो है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स सां वठी तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।